अगले तो के व्हाट्सएप था ब्लॉक क्यों हुआ ना, तू उनके ब्लॉक न कजे। यकीन कर हिन ॻाल्हि ते अमल कजे, फ़ाइदे में ईंदे। तू पाण खे गुमशुदा कर, ॼण तो जो दोस्त ही न हुयो। अहिड़ो पाण खे करे छॾ, सभु पंहिंजे कमनि में पाण खे मसरूफ़ कर, पंहिंजे घरनि जे कमनि में पाण खे मसरूफ़ कर, ओॾे तवजो ई न ॾे। मां मञा थो त ओॾे तवजो ॾींदे तोखे तकलीफ़ थींदी। पंहिंजे पाण सां ॻाल्हाईंदे त मां बि ब्लॉक कयांसि, पंहिंजे पाण सां ॻाल्हाई त हाणे ॻाल्हाईंदो त मां हाणे हुनखे औकात यादि ॾियारींदुमि, पर कुझु बि न चयसि, ख़ामोश चुप वेठो लका ॾिस। हो ब्लॉक तोखे ख़ुदि ई हटाईंदो, ब्लॉक तोखे हटाईंदो तोॾे स्टीकर मोकिलींदो या अहिड़ो वीडियो मोकिलींदे जंहिंमें तुंहिंजी रात सड़ंदी। यकीन करे पाण खे कमज़ोर न कर, अगलनि खे कमज़ोर करण ॾे, भले उनजी अना केॾी बि हुजे तोॾे न बि करे, तूं चुप करे वे, तूं पंहिंजे कमनि में मसरूफ़ थी वञ। वक़्तु तोखे गवाही ॾींदो अगले जे आॾो, तूं भरम रखंदे हो कुझु बि तुंहिंजे आॾो न हूंदो। बछड़ो हिकु ॻाल्हि यादि रखिजो, जॾहिं तव्हांजा भला वक़्त हूंदा न, ऐं साम्हूं वारा मिड़ाई बि तव्हांखे इहो चवंदा ज़रूरु त कंहिं बि कम जी ज़रूरत पवई या कंहिं शइ जी ज़रूरत पवई त मूंखे विसारजांइ न, को मसइलो हुजे त मूंखे विसारजांइ न। इहो छो चवंदा आहिनि? छो त तव्हांजे भले वक़्त खे ॾिसी वरी इहे ई इंसान जॾहिं तव्हांजा बुरा वक़्त ॾिसंदा न त तव्हांजे पाशे खां बि ख़ौफ़ कंदा त मतां कंहिं ॻाल्हि में या कंहिं शइ जे लाइ सदा आणी। इन जे करे मां तव्हांखे इहा नसीहत थो कयां, जवान जा बचो नंढड़ा, हिनमहिल मासूम आहियो तव्हां, हिनमहिल नंढड़ा आहियो, पर इहा नसीहत संभाले रखजांइ, कंहिं जाइ ते कमु ईंदे। इहे तव्हांजे भलनि वक़्तनि खे ॾिसी तव्हांखे इहे आसरा ॾींदा आहिनि, हौसला ॾींदा आहिनि। ऐं जहिड़े वक़्त में वाक़ई में आसरे जी ज़रूरत हूंदी आहे, हौसलनि जी ज़रूरत हूंदी आहे, त इहे वरी तव्हांजे पाशे खे ॾिसी बि ख़ुदा जी इज़त जो कसब घिटी मटाए वेंदा आहिनि। इन खां बहितर आहे त हिननि जी ॻाल्हि हिकु कन खां ॿुधो, ॿिए कन खां कढी छॾियो। पंहिंजी महिनत खे अहिड़ो मज़बूती सां पकड़ियो त अहिड़ा ॾींहं ई न अचनि जो जेको पाण इंसान ऐबनि में भरियल हूंदो, उहो सचनि इंसाननि खे कूड़नि ऐबनि में बदनाम करण जी वॾी कोशिश कंदो आहे। अगरि कंहिंजा तूं ऐबदार इंसान जे वातों ॿुधे थो त यादि रखजांइ, तोखे बि कोन बशकींदो। चलो अगलनि जा ऐब तुंहिंजे आॾो तो ज़ाहिर करे, पर तुंहिंजा ऐब उन जाइ ते ज़ाहिर कंदो, बल्कि तूं ओड़ो हूंदे बि न, पर अहिड़े तरीक़े सां तज़लील ऐं ज़लील कंदई ऐबनि में, ऐं जाइ बि उहा जिते तूं पाण खे इज़त वारो ऐं मोतबर सम्झंदो। यकीन न थई त अन क़रीब आहे उहो वक़्तु तूं ख़ुदि पाण अखियुनि सां ॾिसंदे। कर भला तो हो भला, तूं पाण कंहिं ऐबदार जे वातों कंहिंजा ऐब थो ॿुधे, पोइ कहिड़ो तूं भलो थिए, भले पीउ जी औलाद थिए। हा, वक़्तु तुंहिंजो बि ईंदो। अगलनि जो ख़राबु वक़्तु त तुंहिंजे साम्हूं अची वियो, पर तुंहिंजो सुठो वक़्तु बि अगलनि खे ख़राब तरीक़े सां तज़लील ऐं ज़लील बि कराईंदो।